मंसूर खान मूंखे पंहिंजी जान जी परवाह न आहे। अगरि इहे मूंखे मारीनि था त भले मारे, पर तव्हांखे मूंसां हिकु घर पहुचाईंदो। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी सौट ककर खां तलाक कराईंदो। ऐं टी अहम ॻाल्हि खे कुंज जी ज़िंदगी जी ज़मानत ॾियणी पवंदी। जेकॾहिं तव्हां इहे मुंहिंजी ॻाल्हियूं मञो था त तॾहिं मां तव्हांखे ॾींदुसि। सोडल तव्हांजी शर्तुनि ऐं सोच खां मूं अॻिते सोचियो, पर इहो सभु कुझु मां तॾहिं ई करे सघंदुसि जॾहिं तव्हां मूंखे छोकिरी जो ॾिस रज़न आहे न, वॾो चाल पास माण्हू आहे। इहो अठी ॾेई पी रहियो। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो, हाणे कॾहिं था कयो? ककर तूं ऐं तुंहिंजो सौट राज़न सुभाणे शाम जो दोस्तों आवां जो पंहिंजो राइटर डायरेक्टर अली हसन चढ़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं अॼु ड्रामा सीरियल ॾाढ ऐं दौलाब जी। उन खां पहिरियों मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों हिन वक़्तु तमामु बहितरीनु ड्रामा जेके आहिनि उहे ठहनि पिया ऐं अवां ॾिठो त दौलाब हले पियो। पर अॼु ॻाल्हि कंदासीं हिकिड़ो नओं ड्रामो जेको हिकु यूट्यूब चैनल ते हलंदो। उन जे बारे में अव्हांखे मां बाद में ॿुधाईंदुसि त कहिड़े यूट्यूब ते हले थो ॾाढ ड्रामो। हिकु तमामु बहितरीनु जंहिंजो राइटर डायरेक्टर आहे ग़ुलाम नबी कलवड़ ऐं हिन में तमामु बहितरीनु एक्टर कमु करे रहिया आहिनि। जेके मुंहिंजी जलाद में जन कमु कयो उहे बि कमु कनि पिया, पर हिन में उस्ताद उमेद अली कलवड़ बि कमु करे पियो। अवां हुनखे दौलाब में राज़न जे करैक्टर में ॾिठो, हिकु तमामु बहितरीनु करैक्टर। ऐं उहो राज़न जेको आहे हाणे ड्रामो जेको ॾाढ हाणे ठहंदो ऐं हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा 21 तारीख़ ते रखी वई आहे। ऐं हिन में तमामु बहितरीनु जेके करैक्टर आहिनि, हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे जेको हिन माहौल जी अक्कासी करे थो। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो ड्रामो इश्क ओधर ते मज़ाहिया ड्रामो बि तमामु जल्द अव्हांखे मां ॿुधाईंदुसि उनजी ख़ुशख़बरी। ऐं हाणे ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दो दो जेको आहे उन जी जेका कास्टिंग आहे उहा मुकमल थी चुकी आहे। दो दो ड्रामो जी रिकॉर्डिंग हाणे तमामु जल्द थियण वञे पई। तमामु बहितरीनु लोकेशन दंबालो, मातली, हैदराबाद, भेटशाह ऐं ॿियूं जेके लोकेशनूं आहिनि तमामु बहितरीनु लोकेशनूं हूंदियूं, तमामु बहितरीनु ड्रामो। ऐं हीअ हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। उनखां अलावा अवां दोस्त इहो मालूम कयो पिया त धरती टीवी जो जेको ड्रामो आहे दर्द दिल जो, हुन में कहिड़ा कहिड़ा एक्टर आहिनि। एक्टर ज़बरदस्त आहिनि, जंहिंमें ज़ुल्फ़कार बुर्दी बि हूंदो, ख़ादिम खोखर जा बि चांस आहिनि ऐं हुन में हाजन तीवणे जा बि चांस आहिनि। त हीअ तमामु ज़बरदस्त ड्रामो हूंदो। ऐं हिन जी कुझु रिकॉर्डिंग थी आहे, कुझु रिकॉर्डिंग जेका आहे हाणे थिए पई। हीअ शुरूआती रिकॉर्डिंग आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो हूंदो ऐं अव्हांखे धरती टीवी जे लाइ हीअ ड्रामो ॾिसण में ईंदो। हाणे ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी। दौलाब ड्रामे में हिन वक़्तु मंसूर खान जो जेको सॼो ज़ोर आहे उहो कूंज ते आहे। छो त कूंज जो जेको सॼो प्रेशर आहे उहो राज़न ककर वारनि मंसूर खान ते विधो आहे। मंसूर खान खे चवनि था त अव्हां सां ठाह जूं ॻाल्हियूं हिकु शर्त में कंदासीं, जॾहिं अव्हां कूंज खे वापसि कंदव। हाणे मंसूर खान जॾहिं मुराद वटि पहुतो त मुराद हुनखे चयो त असांखे का ख़बर न आहे, अव्हां ई इन जी मालूमात करे सघो था। उन जी मालूमात सिर्फ़ु सोढल ॾिए थो। ऐं हीअ मंसूर खान वरी राज़न वारनि वटि पहुचे थो ऐं उन्हनि खे चए थो त मूंखे तव्हां हिकु दफ़ो सोढल सां ॻाल्हियूं करणु ॾियो। छोकिरी मां अव्हांखे जल्द वापसि कंदुसि, पर मूंखे हिकु दफ़ो जॾहिं सोढल सां ॻाल्हियूं करणु ॾींदो त सोढल जेको आहे के अहिड़ा असांजा राज़ आहिनि उहे पाण हिकु विच में आहिनि। मंसूर खान सोढल खे सम्झाए थो त अव्हां मूंखे हिन जो ॾस ॾियो, पर सोढल हुन सां कुझु शर्तूं रखे थो त अव्हां जेको मुंहिंजे चाचे खे छॾाईंदो, हुन जो को ॾोह न आहे, हू पंहिंजे घर वञे ऐं कुझु हिते शर्तूं थींदियूं। ऐं पोइ जेको आहे ही मंसूर खान खे हाणे ॿुधाईंदो त
जेका छोकिरी आहे उहा फलाणी जॻह ते आहे, अवां हुते वेंदो, हू अव्हां खे छोकिरी वापसि कंदा। पर हिन वक़्तु जेको होॾऊं मुराद बि वॾो परेशान आहे। मुराद इहो चाहे थो त जेका हीअ छोकिरी आहे उहा जल्द वापसि थिए वञे, छो त मंसूर ख़ान खे जॾहिं ख़बर पई आहे त मंसूर ख़ान सां मसइलो थियल आहे, उहा छोकिरी हुतां निकितल आहे ऐं हीअ चवनि था त हीअ असां वटि आहे। इहो तमामु ख़राबु कमु आहे ऐं सोढल ते बि हू नाराज़ आहिनि राज़न वारा। पर जॾहिं हीअ छोकिरी हुनखे वापसि कंदो पोइ ॻाल्हियूं थींदियूं ऐं हीअ मंसूर ख़ान जेको आहे उन्हनि खे भले साईं ते हथु रखाईंदो। उनखां पोइ जेको आहे हीअ ॻाल्हियूं थींदियूं ऐं ॻाल्हियूं थियण खां पोइ हुनजो चाचो वापसि ईंदो। पर उनखां पोइ सोढल बि वापसि ईंदो ऐं सोढल जॾहिं वापसि ईंदो त उनजे अॻिते हीअ पंहिंजी गुलपरी जेका आहे हुनखे उतां खणी वञे थो। पर हीअ हाणे जेको आहे हितां सोढल जी जेका वापसी आहे उहा कीअं थिए थी, उहा अॻियनि किस्तनि में अव्हांखे ॿुधाईंदासीं। इन ते पंहिंजे अली हसन चड्ढड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।